टंडे जान मोहम्मद मावा खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त टंडे जान मोहम्मद में पीअण जे पाणी जी खोट, रवासी परेशान। वाटर सप्लाई जो पाणी बंदि थियण ख़िलाफ़ वाटर सप्लाई जो पाणी बंदि थियण सबबि मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में पाणी अणलभ थी वियो। टाउन इंतज़ामिया 1000 रुपया टैंकर ऐं 400 रुपया फी ड्रम पाणी वेकिरो करण लॻी आहे। शहरियुनि पारां डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास ऐं आबपाशी इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। टंडे जान मोहम्मद मावा खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त टंडे जान मोहम्मद में पीअण जे पाणी जी खोट, रवासी परेशान। वाटर सप्लाई जो पाणी बंदि थियण ख़िलाफ़ वाटर सप्लाई जो पाणी बंदि थियण सबबि मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में पाणी अणलभ थी वियो। टाउन इंतज़ामिया 1000 रुपया टैंकर ऐं 400 रुपया फी ड्रम पाणी वेकिरो करण लॻी आहे। शहरियुनि पारां डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास ऐं आबपाशी इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।